था हिन केले मां छा कुदरत जी हर ठाहियल शइ में हज़ारे नेमतूं हज़ारे सही अॼु बि चवां थो जेकर असां महिनत करियूं त एग्रीकल्चर वसी यानी कि दुनिया जा ॿिया सिस्टम भले किथे बि रुकिजी वञनि पर एग्रीकल्चर वाहिद इदारो आहे जितो किथे बि रुकजंदो कोन को। मूं चिप्स ठाहिया इन में वरी जेके छॿियूं दॿकियूं थींदियूं आहिनि उहे ठहनि थियूं ऐं इन खां सवाइ ऑर्गेनिक चौंपड़ूं बि ठहनि थियूं जेके $15 खां $20 जो हिकिड़ो जोड़ो हूंदो आहे। केले मज़ा छा छा ठहे थो, पाउडर ठहे थो, क्रीम ठहे थो, इहे सभु शयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। विसाली आबादगार प्रोग्राम में भलीकार ऐं जो मेज़बान डॉक्टर अमीन कुरैशी। अॼु असां मौजूदु आहियूं ॻोठ गुलाम हुसैन लगारी में, यूसी करम खान निज़ामानी में ऐं असांजो अॼु मोहतरम मेज़बान दोस्त आहे जहान खान लगारी। अॼु असां उनखां हालवाल कंदासीं। जहान खान लगारी जो तारुफ़ हिन ॻोठ में, हिन मटियारी ज़िले में ऐं सॼी सिंध में निमाया ऐं मशहूरु थी चुको आहे। बल्कि असां सम्झूं था त पूरे पाकिस्तान में जहान खान लगारी जेको कमु कयो आहे उन हवाले सां ॾाढी कामयाबी माणी आहे, मशहूरी माणी आहे। साईं जहान खान लगारी साहिबु अव्हांखे असां प्रोग्राम में भलीकार कयूं था। साईं महिरबानी वेलकम। असां पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो आगाज़ कयूं था। जहान खान लगारी साहिबु हाणे अव्हां हिकिड़ो त कमु नायाबु इहो कयो आहे त हीअ केलो आहे उनजी चिप्स ठाही आहे। जी सर। उन आचार ठाहियो आहे। जी सर। त असांखे ॿुधायो इहो सभु कुझु अव्हां कीअं कयो था, पोइ असां ईंदासीं त आख़िर अव्हांखे इहा करण जी ज़रूरत कीअं पई, पर असांखे ॿुधायो त इहो सभु कुझु पहिरीं कयो कीअं था। सर असल में ईअं आहे जो अॼु खां 7 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे त एग्रीकल्चर में हर शइ कलर खाद वग़ैरह महांगो हो ऐं हीअ सीज़न जेका अॼु हले पई फ़र्ज़ु करियो सेप्टेम्बर ऐं अक्टूबर, इन में केले जी मार्केट बिल्कुलु डाउन थी वेंदी आहे। जी। सो जॾहिं मूं केलो कढियो त 300 रुपया मण केलो मुंहिंजो खतो ऐं उन में कुझु संग अहिड़ा हुआ, उहे संग हुआ त ॾाढा बहितरीनु, पर उन्हनि में का हिकिड़ी या 2 फड़ी ख़राबु हुई तॾहिं ठेकेदार उहा सॼो संग ई उछले छॾियो। जॾहिं मूंखे इहा कंडीशन ॾाढो तकलीफ़ थी यार हीअ असां कहिड़े तरीक़े सां हिकिड़े ॿूटे खे ज़मीन खां खणी मथे था आणियूं, मथे माना 10 खां 14 मन जे प्रोसेस में जॾहिं संग तयारु थिए थो, संग तयारु करे जॾहिं असां कटे ॿाहिरि था आणियूं उन में सिर्फ़ु हिकिड़ी फरी सीज़न में अगरि ख़राबु आहे त उहो सॼो संग उछले थो छॾे। त मुंहिंजा कुझु मुख़्तलिफ़ ग्रुपनि में हुअसि, शेयर माना हेॾो हुअसि त हिकिड़े ग्रुप में मूं पंहिंजी उहा वीडियो ठाहे जेका छॾी। जी। उते ई मूंखे हिकिड़े दोस्त चयो त यार अफ्रीका में ऐं इंडिया में इन में जा चिप्स ठहनि था त तूं छो नथो ट्राए करीं। हुनजी ॻाल्हि मूंखे दिलि सां लॻी त बसि 2-3 ॾींहंनि खां पोइ ई मूं इहो प्रोसेस शुरू कयो। मूं चिप्स ठाहिया। चिप्स ठाहींदे बि मूं हिकिड़ी नंढी वीडियो ठाहे वरिती जेका मूं पंहिंजे फेसबुक ते शेयर कई उन्हनि आबादगारनि लाइ जेके केले जा आबादगार आहिनि। हुनखे मुंहिंजो यार छो न असां वैल्यू चेंज ते कमु करियूं, रुगो असां केले जा फ्रूट जो कम ई छो था वठूं, बाक़ी जेके शयूं आहिनि असां उन ते बि थोरो सोचूं। उन सां इहो थियो उहा मुंहिंजी वीडियो इलाही वायरल थी। मुख़्तलिफ़ एनजीओज़ उहे जो जेको मुंहिंजा वीडियो ई जेको मूं फेसबुक ते छॾियो उहो उन्हनि मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स में कराची, हैदराबाद या इस्लामाबाद ताईं हुननि ट्रेनिंग्स करायूं त मुंहिंजी उहा वीडियो हुननि मूंखां वरिती। ऐं जॾहिं मूं बनाना चिप्स ठाहियो, बनाना चिप्स ठाहिण खां पोइ मूं सोचियो त यार छो सिर्फ़ु चिप्स ई छो थो ठहे, बनाना त जीअं जीअं अॻिते ते वधंदो वियुसि त मूंखे लॻो त केलो जेको आहे उहो पाड़ खां वठी चोटी ताईं खज़ानो आहे। हालांकि उन खज़ाने खे असां साड़े छॾींदा हुआसीं, असां उनखां फ्रूट वठंदा हुआसीं, पोइ थोरो कटिबो थोरो खणी असां ॿाहिरि छॾींदा हुआसीं। उन ॿाहिरि छॾण खां पोइ माना हू पंहिंजी हिकिड़ी वलार कंदो हो। ज़ाहिर आहे केले जो थोरा जेको जल्दी बि कोन थो करे सॼो हुजे त असां उनखे सोचियोसीं त हाणे इन में छा थो ठही सघे। उन दौरान मूं इहो कयो जो केले जा नंढड़ा नंढड़ा पीस फुट जा ठाहे मूं पंहिंजी ॿनी में एज़ ए ऑर्गेनिक छॾे ॾिना। ऐं जॾहिं जॾहिं मूं इहा ठाही मूंखे थोरी सपोर्ट मिलणु शुरू थी त मूं अञा ऑर्गेनिक ते बि कमु कयो त आया केले खे असां ॿियो छा ॾेई सघूं था जंहिंमें घटि ख़र्च हुजे, उपत नॉर्मल हुजे ऐं उन में असां कुझु फ़ाइदो वठी सघूं। उन दौरान इहो थियो जो मूं पंहिंजे बनाना खे, फसल खे ॻुड़, बेसण, सुरको
वथाण जो भाण इहे सभु शयूं ॾियणु शुरू कयूं ऐं उहे जेके नंढा नंढा पीस हुआ उहे कटे जॾहिं मूं पंहिंजी बनी में छॾणु शुरू कया त हिकिड़ो त मुंहिंजो जेको वधीक खाद या कलर आउं वठंदो उहो मुंहिंजो घटि थियो ख़र्चु मुंहिंजो घटि थियो। ॿिए नंबर ते इहो थियो जो मुंहिंजे केले में वाधवी जो अमल बहितरु थियो। टियों इहो थियो जो मुंहिंजे केले में सांपा ठहणु शुरू थी विया, मुंहिंजी बनी में ऑटोमेटिकली सांपा ठहणु शुरू थिया। जॾहिं सांपा ठहिया त मुंहिंजो फ़सुलु माशाल्लाह थोरा मुंहिंजा सुठा थिया, उन में मुंहिंजी फ्रूटिंग सुठी थी त आउं अहिड़े तरीक़े सां इहो वधंदो रहियुसि। उन खां पोइ वरी अची वियासीं त हिकिड़ो टंडो जाम यूनिवर्सिटी में प्रोग्राम थियो, उन में आउं केले जे पन मुंहिंजा टोपियूं ठाहे वियुसि। जॾहिं उते आउं टोपियूं ठाहे वियुसि त वॾा माहिरीन हुआ, मूंखे जेके डॉक्टर वग़ैरह प्रोग्राम हुओ ई केले जो, सभई मूंखे फिरी विया, जंहिंमें डॉक्टर तहसीन फातिमा बि हुई, उन प्रेज़ेंटेशन ॾिनी पई केले ते त आया केले मञा छा छा ठहे थो, पाउडर ठहे थो, क्रीम ठहे थो, इहे सभु शयूं उते मूं पंहिंजे हिसाब सां उन्हनि खां सवाल बि कया, पर जॾहिं टोपियूं खणी वियुसि त उन्हनि खे ॾाढी सुठी सपोर्ट मिली। त पोइ मूं अञा वधीक सोचियो त यार हीउ जेको केलो आहे त छा चिप्स बि ठाहियासीं ऐं पननि मुंहिंजा टोपियूं ठाहियासीं त अञा बाक़ी छा थो ठहे। उन खां पोइ इहो थियो जो हाणे असां फाइबर ते अची वियासीं, धागो ठहे पियो, पर उन धागे में जा वरी जेको ठहे थो पाणी अचे थो उहो पोटाश आहे। उहा असां पंहिंजी ॿनी खे मुख़्तलिफ़ बिना किचन गार्डन जेके केजी घरनि में ठहंदी आहे किचन गार्डनिंग उन लाइ उहो पाणी तमामु बहितरीनु आहे, हिकिड़ो माना सम्झो त पोटाश आहे। ऐं वरी उनजो जेको मटीरियल किचिरो धागे ठहण खां पोइ पाणी थियो पोटाश, पर जेको बाक़ी मटीरियल थियो उहो वरी डीकम्पोस्ट जे कमु पियो अचे। असां वरी उन खां अञा वधीक वरितोसीं। ठीकु आहे, हाणे इहो असांजो सिलसिलो हलंदो रहियो, मुंहिंजी रिसर्च पंहिंजे हिसाब सां हली पई त हिकिड़े ॾींहुं सोचियमि त यार इहो केले जा जेके गुल आहिनि उन खे बि असां किथे न किथे किताब आणे सघूं था। उते मूं पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ी रिसर्च बि कई। केले जे गुल मुंहिंजा मूंखे थियो त अॼु हुन मुंहिंजा भाॼी ठाहींदुसि। केले जे गुल खे मूं कटे जेको मूं पंहिंजे यूट्यूब ते बि छॾियो आहे, शयूं पियूं आहिनि त गोभी जी जहिड़े तरीक़े सां भाॼी ठहंदी आहे, अहिड़े तरीक़े सां नंढा नंढा पीस केले जे गुल जा ठाहे 3 चकर पाणी में जा मरले में जा गुज़ारे जॾहिं असां हुनखे दाग वग़ैरह ॾेई ठाहे खाधोसीं त उहा भाॼी बहितरीनु थी वई केले जे गुल जी। जान ख़ान, हाणे ॾिसो अव्हां हिकिड़ो त थोरो मां आचार ठाहियो जी, ठीकु, केले मां चिप्स ठाही जी सर, वरी अव्हां इन केले जी जेको असां वेस्ट ॿाहिरि उछलाईंदा आहियूं साड़ींदा आहियूं ऐं उनखे कतरा कतरा करे ज़मीन में ॾिनो, ज़मीन में ऑर्गेनिक मैटर वधियो बिल्कुलु, ऐं सांपा आया ऐं ज़मीन ज़रखेज़ थी, केले जो फ़सुलु अञा बि बहितरु। साॻे वक़्तु अव्हां न थोरो मां वरी धागो बि ठाहियो ऐं वरी उन मां जेको पाणी निकितो त उनखे अव्हां पोटाश जी सूरत में अव्हां वरी किचन गार्डन में जेके घरेलू वाड़ी थींदी आहे उन में ॼण तव्हां बाण ॾिनो त हे तव्हां हिकिड़ी शइ ते वरी अव्हां चओ था त उन गुल मां असां भाॼी बि ठाहीसीं। त हाणे मूंखे ॿुधायो त जॾहिं अव्हां चिप्स पहिरियों दफ़ो आंदी, ठीकु, या वरी आचार जेको असां अव्हां ठाहियो थोरो मां उहो पहिरियों दफ़ो आंदुव, या जेकॾहिं भाॼी ठाहियो था उनखे मोट कीअं मिली? ॾिसो हिकिड़ी नई शइ आहे न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अॻियो माण्हू उनखे कीअं थो इस्तेमालु करे, अव्हांखे मोट केतिरी मिली, या वरी अव्हांखे मार्केटी वारे पासे या विकिरे करण वारे पासे ख़्यालु कीअं आयो, इन जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। सर असल में ईअं आहे जो आउं हींअर जंहिं कंडीशन ते बीठो आहियां न, आउं सम्झां थो असांजी एग्रीकल्चर या ज़राइत हुन में एतिरा ख़ज़ाना असांजे ओसे पासे में आहिनि जिन ते असां तवजो ॾियूं ई कोन था, कॾहिं असां सीरियस तरीक़े सां उनखे वरितो ई कोन्हे। जेकर असां अॼु बि उन साइड ते, यानी कि ज़राइत इबादत आहे, इबादत में ख़ुलूस हुजे, जेकर ख़ुलूस आहे त उहा बिल्कुलु असांखे उहा सपोर्ट मिले थी। सर हाणे फ़र्ज़ु करियो जॾहिं मूं चिप्स ठाहियो, हाणे चिप्स जी ॾाढी डिमांड आहे, मूंखां कराची में दरवेश अंबिया कंपनी वारनि चयो असांखे 100 मण ॾियो, माशाअल्लाह। ऐं नंढड़ो आबादगार मुंहिंजी 4 एकड़ केलो आहे, त उन हिसाब सां आउं उन्हनि जी डिमांड उहा पूरी कोन करे सघियसि। ऐं उन खां पोइ वरी हाणे पाउडर, हाणे वरी असां पाउडर ते वञूं पिया, केले जेको ड्राई करे असां ख़ुश्क करे, हाणे हींअर हिकिड़ो त खपे पियो, ॿियो चिप्स ठाहियूं पिया, पर अञा बि उन खां जेको बाक़ी मरहलो बचे पियो उन खे असां ड्राई पिया करियूं, ख़ुश्क करे हाणे उन में वरी असां पाउडर ठाहियूं पिया। पाउडर जी वरी हिकिड़ी पंहिंजी मार्केट आहे, त हाणे उन हिसाब सां आउं दोस्तनि खे चवंदो आहियां यार अचो त पाण हिकिड़ो ग्रुप ठाहियूं, उन में मिली करे पाण पंहिंजे शयुनि खे बजाए के साड़ण जे, माना असांजो ख़ज़ानो आहे जेके असां साड़े बाह ॾेई पंहिंजो ख़ज़ानो ज़ाया पिया करियूं,
उन में थिए इहो थो जॾहिं असां बाहि था ॾियूं त माहौल ते आलूदगी फैलिजे थी। हिकिड़ो त वॾे में वॾो असांजो नुक़सानु इहो आहे जो आलूदगी, ऐं उन खां पोइ जेको ख़ज़ानो आहे असां बग़ैर कंहिं कुझु हासिलु करण जे साड़े था अचूं। जान ख़ान बसि अव्हांखे वरी असां चऊं था त वधि खां वधि अव्हांजी मालूमात वठूं त हाणे जॾहिं अव्हांखे कंपनियुनि वारनि ऑफर कई त हेतिरा असांखे मिक़दार में खपे थो जेको तमामु घणो मिक़दार वॾो, त यकीनन अव्हांजी क्वालिटी चेक कई हूंदव न, ईअं त कहिड़ो ऑर्डर कोन ईंदो आहे। जी सर। त माना अव्हांखे हिन सॼे यूसी में, हाला में, मटियारी में, बाक़ी सिधे शहर में, पंजाब में कीअं मोट मिले थी? माना उहा एतिरी सुठी मोट मिली आहे जो अव्हांखे ऑर्डर मिलनि था न, माना अव्हांजी शइ क्वालिटी वारी आहे। जेकॾहिं घटि में घटि असां अचूं बनाना चिप्स ते त उहा अव्हांखे ऑर्डर मिलिया, इन जो मक़सदु इहो थियो। जी सर। सर हाणे इहो आहे जो हाणे ॾिसो न भल भला जो छे त पंहिंजी जॻह ते आहे, पर असां हिकिड़ा सम्झो त नंढड़ा बांबड़ा, ही वॾी फील्ड आहे साईं जी। इन खे आख़िर ताईं पहुचण त वॾी ॻाल्हि आहे, उहे त के PhD होल्डर या दोस्त हूंदा जेके पहुचंदा। ऐं नंढड़ो आबादगार आहियां, ही मुंहिंजी नंढड़ी रिसर्च आहे, नंढड़ा क़दम आहिनि, नंढड़ा बांबड़ा आहिनि सम्झो। ऐं बांबड़ा बि पयां हाणे बि आऊं 9 ॾींहं लाहौर में हुअसि, जिते मुख़्तलिफ़ कंपनियुनि सां मुंहिंजूं मीटिंग्स थियूं, उते इंटरव्यू थिया। हुननि पंहिंजे मुंहिंजा इंटरव्यू लाइव उन्हनि हलाया जी। जापान एग्रीकल्चर जेको मशीनरी आहे उन्हनि मुंहिंजो इंटरव्यू वरितो, या अहिड़ियूं ॿियूं बि हुयूं इलाही कंपनियूं जिन मुंहिंजो डायरेक्ट इंटरव्यू पंहिंजे लाइव ट्रांसमिशन में हलायो। सो हाणे ही नई शइ आहे, मोट मिले पई, पर आऊं अञा नंढड़ो आबादगार आहियां, ऐं कुझु मशीनरी जी ज़रूरत आहे, छो जिद्दत में मशीनरी खपे। उन मशीनरी ताईं आऊं पहुचण जी कोशिशि करियां पियो। जेकर उहा मूंखे मशीनरी मिली सघे थी, ऐं मिली हासिलु करे वञा थो, त पोइ इनशाअल्लाह आऊं इहा बिल्कुलु डिमांड बि पूरी करे सघां थो, ऐं आऊं पंहिंजूं शयूं ही एक्सपोर्ट बि करे सघां थो आउट ऑफ कंट्री ताईं। छो जो मुंहिंजा हिकु ॿ दफ़ा आउट ऑफ कंट्री चिप्स विकामण विया आहिनि। ओमान ते मुंहिंजा चिप्स खता आहिनि, विया आहिनि। आउं पाण त कोन वियो आहियां, पर मुंहिंजा चिप्स ज़रूरु विया आहिनि। त हाणे आउं चाहींदुसि त मूंखे उहा क्वालिटी जेकर मिली वञे, उन लेवल ते पहुची वञा, उहा मशीनरी जदीद टेक्नोलॉजी ताईं मुंहिंजी पहुच थिए, त उहे शयूं ठाहे ऐं आउट ऑफ कंट्री ताईं उहे पंहिंजी पहुचाए सघां। आचार जे सिलसिले में बि अव्हांखे सुठी मोट मिली आहे साईं। आचार जे हवाले सां जंहिं मूं ठाहियो पे, जॾहिं का शइ नई ठाहिबी आहे त हाली माण्हू सपोर्ट कोन कंदा आहिनि, बल्कि खिलंदा आहिनि। त इहो ई थियो जॾहिं मूं फस्ट ठाहियो पे, त कुझु दोस्तनि खिलिया पे त यार हाणे तूं चिरियो जी थियो, कल्ह तो चिप्स पे ठाहिया, वरी तो धाॻो ठाहियो, हाणे वरी केले जी पाड़ मुंहिंजा आचार बि ठाहीं थो। पर साईं जॾहिं उहो प्रोसेस आऊं गुज़री 3 ॾींहंनि खां पोइ, जेके खिलिया पे पहिरीं हुननि टेस्ट कयो, त हुननि चयो त यार ही तो कमाल जी शइ ठाहे छॾी आहे। हाणे ॿियनि खे न सलाह कर, बल्कि इहो असांखे ॾेई छॾ, जेको बि तो बरनी या 5 किलो ठाहिया आहिनि। त हाणे जिते जिते आऊं इहो खणी पियो वञा, उते पसंदि कयो पियो वञे। त माना हाणे असां ॾिसो, अञा मुंहिंजो सफ़र आहे। अञा आऊं चाहियां पियो त आऊं केले मुंहिंजा ऑर्गेनिक डिस्पोज़ल ठाहियां, जेके माहौल दोस्त हुजनि, जेके हिकु ॿ दफ़ो असां यूज़ करे अगरि उछले बि छॾियूं त असांजे माहौल ते हुनजा के बि मुज़र असरात न रहनि, बल्कि माहौल दोस्त असरात हुजनि। इन पासे मुंहिंजो सफ़र आहे। इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे त आउं इहा कोशिशि कंदो रहंदुसि, हिकु ॾींहुं उन मंज़िल ते ज़रूरु पहुचंदुसि। जान ख़ान, बाक़ी जेको धाॻो ठाहियो था त उनजी मार्केट कीअं आहे? उहो केरु थो वठी अव्हां खां, केरु राब्ते में आयो आहे अव्हां सां? सर धागे जे हवाले सां इहो आहे जो कुझु कंपनियूं आहिनि जेके असां सां राब्तो कनि पियूं। पहिरीं इन धागे जी अॼु खां को 3 साल पहिरियां 500 रुपया पर केजी डिमांड हुई, पर हींअर उन धागे जी डिमांड आहे 300 रुपया पर केजी। पर हाणे इहो वरी असां कुझु अञा बि इहो मुंहिंजे दोस्त हिकिड़े इन मुंहिंजा कपिड़ो ठहिरायो आहे धागे सां, कंहिं कंपनी खे ॾेई करे उते कुझु हिसो कपह जे धागे जो बि शामिलु थियो आहे, पर घणो जेको 80% इहो केले जो फाइबर धाॻो इस्तेमालु थियो आहे, उन मुंहिंजा कपिड़ो ठहियो आहे। जॾहिं असां खणी आयासीं हिकिड़ो एक्सपो हो पंहिंजे हिते मटियारी में, त DC साहिबु जॾहिं उहो असांजो कपिड़ो ॾिठो, त DC साहिबु चयो तव्हां इहे मूंखे मुसला ठाहे ॾियो, ऐं कुझु दोस्तनि खे शेयर बि करियां थो, पर आउं तव्हांखे इहा मार्केट ॻोल्हे थो ॾियां। त इन सां गॾु मूं हिते जेके असांजे हाला में खाधी ठाहींदड़ जेके मशीनूं आहिनि, उहे विज़िट कयूं आहिनि। हुननि सां मूं ॻाल्हायो आहे। हू चवंदा ठीकु आहे, तव्हां पंहिंजे हिसाब सां सुठे भले मिक़दार में खणी अचो, त असां इन में जा बिल्कुलु तव्हांजो कपिड़ो ठाहे ॾींदासीं। प्लस में इन में जा वरी जेके छबियूं दॿकियूं थींदियूं आहिनि, उहे ठहनि थियूं। ऐं इन खां सवाइ ऑर्गेनिक चंपलूं बि ठहनि थियूं, जेके $15 खां $20 जो हिकिड़ो जोड़ो हूंदो आहे। पर्स ठहनि था, शॉपिंग बैग ठहनि था। हाणे इन पासे असां छा आहे जो असांजी जेका ही असांजे सोसाइटी में रहूं था न, उहे प्लास्टिक में एॾा पकड़िजी विया आहिनि, हुननि खे खपे जल्दी। हुनखे इहा ख़बर कान्हे का जेका प्लास्टिक वारी असां शइ इस्तेमालु करियूं पिया, उहा जल्दी मिले त पई,
पर उन जा जेके साइड इफेक्ट आहिनि या नुक़सानात आहिनि उहे असांजी सिहत ते, असांजी फैमिली ते, असांजे माहौल ते केतिरा मुज़र आहिनि। जी जान खान हाणे ॾिसो अव्हांखे जॾहिं हीअ शयूं नवां आंदी त अव्हांखे इलाइक़े वारनि पसंदि कयो, वरी ॿियनि शहरनि में अव्हांजी शयुनि खे ॾिसी मूंखे यादि थो पए त डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख साहब अव्हांखे प्रोमोट कयो। बिल्कुलु सर। अव्हां असांजे जेको आहे बिरशा वारे मेले में बि स्टॉल हयूं। जी सर। त माना अव्हांजी मार्केट पेर ॼमाए पई। बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि आहे अव्हां चओ था हिन केले मां छा कुदरत जी हर ठाहियल शइ में हज़ारे नेमतूं, हज़ारे सही। सिर्फ़ु सुवालु इहो आहे त माण्हू उन ते कमु करे। बिल्कुलु। ऐं अव्हांजी सोच एॾी बहितर आहे, मस्बत आहे त इन मां अव्हां इनशाला जेके अव्हां पंहिंजा आज़म रखो था मशीनरी सुभाणे ईंदी परीहं ईंदी त उन हिसाब सां अव्हां उन ते अॻियां बि क़दम कंदो। हींअर अव्हां मार्केट जे हवाले सां कहिड़ियूं शयूं अव्हां सम्झो था तव्हांखे हुअणु घुरिजनि या जिन ते अव्हां चाहियो था त कमु थियणु घुरिजे? सर इन अमल में हींअर मूंखे हिकिड़ी वधि में वधि जेका ज़रूरत आहे उहा ड्राई मशीन जी आहे। छो जो हींअर आउं जेको बनाना ठाहियां त पियो पर इहो आहे फ्राई, पर अञा बि इंटरनेशनल सतह ते पहुचण लाइ या एक्सपोर्ट लाइ मूंखे ड्राई चिप्स खपनि। उन लाइ मूं वटि मशीनरी कान्हे। अगरि उहा मूंखे मशीनरी मिली वञे उन सां ॿ टे फ़ाइदा पवंदा। हिकिड़ो पहिरियों त फ़ाइदो इहो पवंदो जो मुंहिंजा जेके चिप्स हूंदा उहे ड्राई हूंदा। जॾहिं ड्राई चिप्स हूंदा त उन्हनि जी एज वधी वेंदी। बिल्कुलु, यानी कि शेल लाइफ जेके चवंदा आहियूं। बिल्कुलु उहा लाइफ उन्हनि जी वधी वेंदी। जेका ऐं हिते फ़र्ज़ु करियो 2 महीना या 3 महीना आहे त पोइ उहा 6-8 महीननि ते हली वेंदी। ॿिए नंबर ते इहो आहे जो उहो जेको आहे ड्राई कंदुसि उनजो पाउडर ठाहींदुसि। जॾहिं पाउडर ठहंदो त पाउडर जी वरी पंहिंजी मार्केट आहे। त इहे जेके शयूं आहिनि ऐं उन खां सवाइ ज़ाहिरी आहे हाणे मूंखे मार्केट में घुरिजूं त थियनि पियूं। जेकर इहे शयूं मूंखे मिली थियूं वञनि त मूं सां गॾु बाक़ी माण्हुनि जो रोज़गार वधंदो। मूं जा जेके वर्कर आहिनि उहे बि शामिलु थींदा। यानी कि असांजा हिकिड़ा त स्किल अञा बि वधीक डेवलप थींदा। ॿियो मूं वटि जेके मुंहिंजा वर्कर आहिनि उहे बहितर ईंदा। मुंहिंजी ज़िंदगी यानी कि रोज़गार जा ज़रिया ईंदा त ज़िंदगी ते बहितर ऐं मुस्बत असरु पवंदा। जान खान हाणे अव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे अव्हां जॾहिं हिन ॻोठ में हिन कम जी शुरूआति कई त छा ॿियनि आबादगारनि बि इन ते कमु कयो आहे? छा उहे बि चाहिनि था त इन क़िस्म जो कमु थिए या अव्हां था ॿाह ॿेली थिया हुजनि ॿिया आबादगार या अव्हांजी पंहिंजी टीम केतिरी आहे? छा उहा कम खे वधाइणु चाहे थी? इन जे बारे में थोरो असांखे। सर मूं वटि मुंहिंजी पंहिंजी टीम माशाल्लाह मुंहिंजा 3 पुट आहिनि, 3 भाइटिया आहिनि जेके हींअर जवान आहिनि, जेके अॼु हिते मौजूदु बि आहिनि। उहे बाक़ाइदा हिन कम में छो जो आउं चाहियां थो त आउं उन्हनि जा स्किल डेवलप करियां। सुभाणे आउं किथे मार्केटिंग लाइ वञा त हू पोइ हिते इहो कमु कनि, इन शयुनि खे संभालनि। ऐं इन सां सर हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आहे, फ़र्ज़ु करियो आउं अन्न जेको खणी वञा थो खपाइणु उहो मार्केट रेट ते उन ते वठंदा जेको मार्केट रेट आहे। पर जॾहिं आउं बनाना चिप्स ठाहे मार्केट खणी वञा थो न उन जी मार्केट आउं पाण ठाहींदो आहियां। बिल्कुलु माना उन जो कंट्रोल मुंहिंजे हथ में हूंदो आहे। मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं हू 2000 में किलो खपायां, मुंहिंजी मर्ज़ी आहे 3000 में किलो खपायां। इन ई करे आउं पंहिंजे छोकिरनि खे ऐं पंहिंजी टीम खे चवंदो आहियां त यार अचो गॾिजी करे पाण इन ई शइ ते कमु करियूं जेका पंहिंजे कंट्रोल में हुजे। छो जो अॼु ॾींहं ताईं असां हर उहा शइ खपाई आहे जिन ते असांजो कंट्रोल न रहियो आहे। बिल्कुलु सॼी असां मार्केट ते इनसार कयो आहे बसि जेका मार्केट आहे। पर जॾहिं हीअ असां वैल्यू चेन ठाहींदासीं, जॾहिं पाण खणी वेंदासीं त पोइ असां पंहिंजी मार्केट जी पाण डिमांड कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। जान खान अव्हां ॿुधायो त असां एग्रीकल्चर एक्सटेंशन वारा आहियूं ऐं ज़राअत खातो आहे, हीअ सिंध गवर्नमेंट आहे जेका चाहे थी त जेके नंढा आबादगार आहिनि उहे इंटरप्रेन्योर यानी कि वापार तरफ़ अचनि। बिल्कुलु। ऐं अव्हांखे ख़बर आहे सॼी दुनिया में ऑर्गेनिक शयुनि जी डिमांड आहे। सही। त पोइ अव्हांजी कहिड़ी सलाह आहे ॿियनि आबादगारनि लाइ या अव्हां पंहिंजी कहिड़ी राय रखो था अवाम जे लाइ त छा थियणु घुरिजे हिन मदे में? छा करणु घुरिजे? सिर्फ़ु केले लथो उन जो ॾूंगर खणी मार्केट में खपाइनि या वरी जॾहिं अघु घटि थियनि था त पोइ उन सूरत में छा करणु घुरिजे? साईं आउं त बाक़ी दोस्त जेके मुंहिंजे एरिया जा आहिनि जेकी सिंध जा आहिनि केले जा आबादगार आहिनि, आउं त इहा सलाह ॾींदुसि त अचो पाण हिन जी वैल्यू चेंज करियूं। ज़रूरी कोन्हे असां फ्रूट असां जॾहिं खपाईंदासीं सिर्फ़ु हिकिड़ी शइ खपाईंदासीं, पर असां फाइबर ठाहींदासीं, असां चिप्स ठाहींदासीं, असां अचार ठाहींदासीं, असां डिस्पोजल ठाहींदासीं। इन में असांजी वाध विझी थींदी। इन में जॾहिं ज़ाहिर हिकिड़ी शइ हर जॻह ते अवेलेबल हूंदी त उते वठण वारा माण्हू बि जजा थींदा। ऐं आउं त वरी बि आउं दोस्तनि खे एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे बि हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त जेके एक्सपो लॻनि था या जेके टूर थियनि था जंहिंमें स्किल डेवलप थियनि आबादगार जा
उन में भले इस्लामाबाद हुजे, लाहौर हुजे, कराची हुजे, जिते बि एक्सपो थियनि था त बहितर आहे असांखे उते रसाई ॾियनि, असांखे पहुचाइनि उते, ताकी असां पंहिंजे इलाइक़े जो नालो रोशन करियूं ऐं एग्रीकल्चर सां मिली करे असां उहे नयूं नयूं शयूं मुतारिफ़ करायूं जिन जी मार्केट में ज़रूरत बि आहे ऐं जदीद दौर में जेके शयूं घुरिजूं आहिनि असां उन्हनि घुरिजनि ऐं उन मयार ते पूरा हलूं, ताकी असांजी जेके माण्हू बाग़ी थी चुका आहिनि बाबा एग्रीकल्चर कुझु बि कोन्हे को, का बचत कान्हे का। ऐं अॼु बि चवां थो जेकर असां महिनत करियूं त एग्रीकल्चर वसी, यानी कि दुनिया जा ॿिया सिस्टम भले किथे बि रुकिजी वञनि पर एग्रीकल्चर वाहिद इदारो आहे जितो किथे बि रुकजंदो कोन को। हींअर तव्हां ॾिठो कुझु वक़्त में किरोना हुई, ॿिया सभु इदारा ठप थी विया हुआ, पर एग्रीकल्चर पंहिंजे सिस्टम सां हली पिए, हुन माण्हुनि जी ख़िदमत कई पई। यानी एग्रीकल्चर ख़िदमत आहे, ख़िदमत ख़ल्क़ आहे, इबादत आहे। जेकर असां इहा इबादत करियूं असांजो सकूनी, असां रुहानी तौर ते सुकून सां हूंदासीं ऐं असां पंहिंजे मुल्क जी क़ौम जी ख़िदमत कंदासीं ऐं माहौल आलूदगी खां बची वेंदासीं। असां वटि नाणो ईंदो, रोज़गारु ईंदो, माण्हुनि जो मयार ज़िंदगी बहितर थींदो। ज़बरदस्त, वॾी महिरबानियूं जान ख़ान लगारी साहब, अवां असांखे जाम इंफॉर्मेशन ॾिनी। सच पुछो त अवां खे ॾिसी करे मां सम्झा थो खोड़ सारा आबादगार बि इन शइ खे फॉलो कंदा, इन जी पोइवारी कंदा। असांखे ॾाढी ख़ुशी थी त अवां ऑर्गेनिक तरफ़ आया आहियो ऐं अवां वापार तरफ़ आया आहियो ऐं अवां उन पासे आया आहियो जंहिं पासे माण्हू घटि ईंदा आहिनि। ऐं हुकूमत सिंध, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, इहे सभई कोशिशा हूंदा आहिनि त वैल्यू चेन खे असां हिमथायूं ऐं जेके बाय प्रोडक्ट थियनि था उनखे हिमथायूं ऐं क्लाइमेट जो ख़्यालु रखूं, माहौल जो ख़्यालु रखूं ऐं ऑर्गेनिक पोखी ॾांहुं अचूं। इहे सभु कोशिशूं आहिनि जेके गवर्नमेंट सिंध वठे थी, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट वठे थो, अवां आबादगार वठो था। अवां जूं वॾियूं महिरबानियूं। इंशाल्लाह वरी ॿीहर कंदासीं ऐं अवां सां कचहरियूं जारी रहियूं। इंशाल्लाह सर, महिरबानी। थैंक यू सर।